अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। कंदकोट जे गशीर महले समेत इलाइक़े में गैस जी लोड शेडिंग सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा, जॾहिं त गशीर मोहल्ले जे रहवासियुनि मोहबली मीराणी, रेज़न मीराणी, रायब अली, यार मोहम्मद ऐं ॿियनि जे अॻवानी में सुई गैस ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ऑफिसर का भी गाले नथा खणनि, नाइंसाफ़ी आहे, गैस असांखे नथो मिले, अॼु न सुभाणे। कंदकोट जे ईदगाह मौला हाफिज़ पंप भरिसां शब्बीर अहमद गंचू जी 4 साला न्याणी अस्मा ऐं संदसि भाउ हाफिज़ बशीर अहमद गंचू जी 1 साला न्याणी हिफ्ज़ा उरली जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला रहण बाद फ़ौत थी वयूं, जॾहिं त उरली जे मर्ज़ में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। 3 ॾींहंनि अंदरि 5 ॿारड़ा उरली जे मर्ज़ में जकड़जी फ़ौत थी विया आहिनि। मूज़ी मर्ज़ जे रोकथाम लाइ ज़िले इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जा उपाउ नाहिनि वरिता, जॾहिं त शहरीन ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त उरली जे मर्ज़ ते कंट्रोल करे वधीक ॿारड़नि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।